जी तव्हांजो पंहिंजो आवाज़ ई दुनिया जो दोस्तो साजिद अली साजिद ॾाढी ख़ुशी थी आहे। बहार रुस्तम लक चैनल ठाहियो आहे माई टीवी, हुनजे लाइ दोस्तनि जे लाइ चंद सुठूं सोचूं सिंध वासियुनि जे लाइ देश परदेस में जेके रहो था ऐं पंहिंजी तरफ़ां गिफ्ट थो कयां। रुठल हुजो त परचर हुजो अञा मुहबत कयो। हीउ गीत अव्हांजे न मूं तोसां ॻाल्हाइण ईंदासीं, तोखे परचाइण ईंदासीं, पोइ जे इज़त कयई त बि ठीकु आहे, जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे। ओ तोसां ॻाल्हाइण ईंदासीं, तोखे परचाइण ईंदासीं, पोइ जे इज़त कयई त बि ठीकु आहे, जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे। परचण ताईं पंध पिया हलंदा ऐं तो ते माण्हू खिलंदा, ख्वारी न खयई त बि ठीकु आहे, जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे।